अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जिए ड्रामे मोहरा जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे दोस्तों। त बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, मां जेको तव्हांखे ॾसींदो हलां त अरमीन जेका हमज़ा जी माउ आहे, त हमज़ा खे जेको आहे त अलीज़ो जे ख़िलाफ़ु भड़काईंदी रहंदी दोस्तों, ऐं हुनखे चवंदी त जेको आहे अलीज़ो जेको आहे त तुंहिंजे ॿार मां जान छॾाइण जे करे पंहिंजो पाण खे जेको आहे ॾाकण ऐं सीड़ियुनि तां जेको किरायो आहे। ऐं उन में जेको आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अलीज़ो जो पंहिंजो हथु आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे त हमज़ा हुन खां पुछी रहियो हुयो त ईअं हू छो कंदी, हिते त उहो चई रही हुई त हू हुनखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तुंहिंजे ॿार मां जेको आहे जान छॾाइणी हुई दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे त अरमीन जेको आहे त पंहिंजे पुटु हमज़ा खे मछराई रही हूंदी दोस्तों। ऐं हू हुनखे चवंदो त डॉक्टर जॾहिं मूंखे चयो हो त जॾहिं हीअ अलीज़ो हिन अहिड़ो माना हादसो पेश आयो आहे हिन सां, हिन में हिन जी पंहिंजी जान बि माना वञी सघे पई, केरु पंहिंजी जान सां कीअं खेॾी सघे थो। ऐं तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में इहो बि ॾिसण लाइ मिलंदो जॾहिं त हिकिड़ी कंपनी जेका आहे त हमज़ा जे नाव आहे ऐं ॿी कंपनी जेका आहे त सिकंदर जे नाव आहे। त हुनजे पीउ वटि जेको आहे त कुझु बि फ़रीद हमदानी वटि न आहे बचो। जॾहिं त हू नेक्स्ट एपिसोड में इज़हार कंदो त मां पंहिंजी ऑफिस संभालींदुसि। ऐं हुन ते पंहिंजी हुनजी घरवारी जेका अरमीन आहे, उहा हुन खां पुछंदी त हिकिड़ी त तो ऑफिस जेका त पंहिंजे पुटु हमज़ा जे नाव कई आहे, ॿी सिकंदर जे नाव, त तोखे माना वरी कहिड़ी माना जॉइनिंग खपे थी, जो माना तूं बि माना जॉइन थियणु थो चाहीं कंहिं ऑफिस में। त हमज़ा उते चवंदो त मां पंहिंजी जॉइनिंग जेका पाण न कंदुसि, पर जेसिताईं मुंहिंजो वालिद साहबु जहिड़ो आहे त मुंहिंजी जेका ऑफिस आहे त उहो पाण संभालींदो ऐं पाण जो ख़िदमतगार थी रहंदो। त हिते माना सिकंदर जा तरा निकिरी वेंदा। त इहा गोए बि जेका आहे त अलीज़ो ऐं हमज़ा वारा खणी विया दोस्तों। जी दोस्तों, त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त सिकंदर जेको आहे पंहिंजी माउ अरमीन खां पुछंदो, जॾहिं तो माना हुनखे सीड़ियुनि तां धिको ॾिनो अलीज़ा भाभी खे, त उहो तो ई ॾिनो हो या को हिन जे पोयां अञा ॿियो राज़ आहे। त ॾिसूं त अरमीन हुनखे सची करे थी या हमज़ा सिकंदर सां न दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आई हुजे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं काई न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।